ये टेक्स्ट बुक बोर्ड जेका है उन जा किताब आहिनि पहिरें खां वठी 10 ताईं जा उन जे विचां टेस्ट थी हुई। ये किताब त अॻु में पढ़ी आया हूंदा ऐं उन खां पोइ बि ये किताब पढ़ण खां कंहिं रोकियो कोन हो त तव्हां किताब न पढ़ो। ऐं इहा टेस्ट हींअर कोन्हे, आऊं जॾहिं 2019 में तइलीम जो वज़ीर हुअसि उन वक़्त में असां अनाउंस कई हुई इहा साॻी पॉलिसी। उन ई पॉलिसी तहत असां नौकिरियुनि में इहे खयां पिए। उन वक़्त में असां ही IBA खे मोकिले छॾिया हुआ। 1.5 साल कोरोना जे करे टेस्ट न थी सघी। ख़बर हिननि खे 18-19 में हुई त बाबा असीं तयारी कयूं, कोरोना में खणी स्कूल बंदि हुआ, किताब त पिया हुआ न, पाण BA पास करे आया। BA में बि 50% जेकॾहिं यूनिवर्सिटी मां खणी आया मार्कूं त घटि में घटि हिते त खणनि 55%। सवाल इहो न आहे, सवाल इहो आहे त असांखे पढ़िया लिखिया क़ाबिल उस्ताद खपनि पंहिंजे सिस्टम में। मूंखे इन ॻाल्हि जो बि अंदाज़ो आहे, घणनि माण्हुनि जो त रायो इहो आहे त जेके उस्ताद आहिनि JST या PST में, इनमें का बि नरमी न करियो। जेके हींअर अची सघनि था 8-9 हज़ार जेके बि हींअर पास थिया आहिनि PST ऐं JST में, इहे अची वञनि। 3 महीननि खां पोइ वरी ॿी टेस्ट वठूं, टेस्ट जी तयारी कनि त असीं भले 2-3 टेस्टूं वठूं। घणनि माण्हुनि जो इहो रायो आहे, पर मुंहिंजो पंहिंजो ज़ाती तौर ते इहो ख़्यालु आहे त असां रिलैक्सेशन ॾेई सघूं था। इहो वापसि वञी असां पॉलिसी डिसीशन कंदासीं। IBA खां असांखे मिलनि आख़िरी नतीजा, जेके हुननि जा हतमी नतीजा आहिनि उहे असांखे मिलनि। सुभाणे परीअ खां पोइ आउं मीटिंग्स कंदुसि हुते कराची में। पोइ इन में असां हिकिड़ी जनरल रिलैक्सेशन अनाउंस कंदासीं। हार्ड एरियाज़ लाइ जीअं थर आहे, कोहिस्तान आहे, जेको असांजी सामूंडी पट्टी आहे उन लाइ, ऐं ॿिया बि जेको जनरल रिलैक्सेशन नियाणियुनि लाइ बि जेकॾहिं औरतुनि लाइ करे सघियासीं त उहा बि कंदासीं। ऐं मजबूरी तौर ते बि रिआयत जेका ॾेई सघियासीं उहे ॾींदासीं। न, मूं IBA खां बार इहो सवाल पुछियो। IBA जो वाइस चांसलर मूं सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कराची में कई हुई। उन वाइस चांसलर चयो जेकॾहिं हिकिड़ो बि सवाल ॿाहिरां आयो आहे त असां उन में उन शागिर्द खे फेवर ॾींदासीं। पर अहिड़ो को बि कोन्हे। पहिरें खां 10 ताईं जो जेके दर्सी किताब आहिनि हीअ उन मां आयो आहे, पर सवाल हिननि घुमाए ॾिना आहिनि। असां वटि जेका हले थी उहा रटे वारी पढ़ाई हले थी, इनखे चइबो आहे रॉट लर्निंग। हिननि सवाल थोरा ॿिए अंदाज़ में ॾिनासीं जेके शागिर्द जो मथो घुमी वियो, सम्झ में ॻाल्हि न आई।